सलाम अलैकुम बाबा रिपोर्टर मेंटल असां तव्हांखां कुछ सवाल कंदासीं उन जा जवाब असांखे ॾिजो। हाँ हाँ अच्छा मैं ॾींहं में घणा किलो खीर ॾींदी आहे? मैं 2 खां 2.5 किलो खीर ॾींदी 2 खां 2.5 किलो। बकरी घणो ॾींदी आहे बकरी? बकरी पा खां 1.5 पा। रिटर घणो ॾींदी आहे रिटर? रिटर ॾींदी रिटर मोट कोन्हे यार। रिटर तोर कोन्हे न। अच्छा कुकड़ घणो ॾींदी आहे कुकड़? कुकड़ हिकिड़ो बेदो ॾींदी आहे। अच्छा हिकिड़ो बेदो ॾींदी आहे, खीर कोन ॾींदी आहे? खीर कोन्हे। हा हला इहा मूंखे ख़बर बि कोन हुई। हाँ। चलो आख़िरी सवाल तव्हां सां ॿियो इहो था कयूं, ज़िंदगी में तव्हांजी ख़्वाहिश कहिड़ी आहे? मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे। अलाए कहिड़ी? हा तू कैमरा रिकॉर्डिंग कर खाली हिनजी ठुक कर हेॾा हिन मुंहिंजी त पर खाली हिनजी भरी हा हा लॻा। तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश कहिड़ी आहे? मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त मुंहिंजूं 10,000 ख़्वाहिशूं पूरियूं थियनि। 10,000 ख़्वाहिशूं पूरी थी? हाँ 10,000 ख़्वाहिशूं पूरी थी वञनि त जेकी आख़िरी ख़्वाहिश आहे त उहा इहा ख़्वाहिश आहे त मुंहिंजूं 20,000 ख़्वाहिशूं ॿिए पूरी थियनि। 20,000 ॿी थी? हाँ 20,000 ख़्वाहिशूं पूरी थी वञनि त पोइ मुंहिंजी वारी आख़िरी ख़्वाहिश इहा आहे त वरी 30,000 ख़्वाहिशूं मुंहिंजूं ॿिए पूरी थियनि। 30,000 ख़्वाहिशूं जॾहिं पूरी थी वञनि त वरी मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश 30,000 में इहा आहे त मुंहिंजूं वरी 40,000 ख़्वाहिशूं पूरी थी। 40,000 ख़्वाहिशूं पूरी थी वञनि त मुंहिंजी वरी आख़िरी ख़्वाहिश इहा आहे 40,000 में त मुंहिंजूं 50,000 ख़्वाहिशूं पूरी थियनि। 50,000 ख़्वाहिशूं पूरी थी वञनि त मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश इहा आहे त मुंहिंजूं 60,000 ख़्वाहिशूं पूरी थियनि। ईअं ई ख़्वाहिशूं हलंदियूं रहनि ख़तम ई न थी। ठीकु आहे ये ख़्वाहिशूं छा मुंहिंजे पे जो दुकानु आहे छा ॾिसो त पूरी करे ये हेतिरी ॿुधी आङुरो पूरो थींदी आहे। पोइ अलाह साईं ज़िंदगी हिकिड़ी ॾिनी आहे त ख़्वाहिशूं भले पूरियूं थींदियूं रहनि ख़तम ई न थी। मरी वेंदे क़बर में पियो वेंदे तॾहिं बि अंगूठो मोहरो ख़्वाहिशूं पूरी थींदी न इहे ख़ुदा जी का मार पई हज़ार जी तइदाद में ख़्वाहिशूं माण्हू जी पूरी अंगूठो थींदी। तूं हिकिड़ो ख़्वाबु ॾिस ॿ ॾिस पूरो थी 30,000 ख़्वाहिशूं वरी उन पोइ 40 वरी 50,000 ख़्वाहिशूं ख़ुदा जी मार पई। हले ॿियो को ॾिसूं हले।